दोस्तों ही तव्हांखे ॾेखारियूं पिया पटेल ज़िले सांगड़ जे तरफ़ां जेको उस्तादनि जे शहीद उस्तादनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी मज़लूम नियाणी प्रिया कुमारी जी मग़वियुनि जी ऐं ॿियनि मग़वियुनि जी आज़ादी जे लाइ एहतिजाज कयो पियो वञे। शहीद उस्तादनि जे कातिल गिरफ़्तार कया वञे, उस्तादनि खे तोहफ़ो ॾिनो प्रिया कुमारी जेका शागिर्दानी आहे अगवा थी आहे संगार मां उनखे बि फौरी तौर ते बाज़ारि में 3 साल थिया आहिनि। मासूम जेको पंहिंजी माइटनि खां अलॻि कई वई आहे, हिन खां वधीक जवाबदारी निशानी थी वई आहे। उस्तादनि जा कातिल ते हुनजी जवाबदारी निशानी थी आहे, पर असांजे कातिल जेको ॾेखार कंदा उस्ताद महफ़ूज़ न आहे, शागिर्द महफ़ूज़ न आहे, उते आम ज़िंदगी आम माण्हू ॿियो किथे महफ़ूज़ जेको शौर प्रोफेसर उहो ख़ुदि पंहिंजे हक़ लाइ दावो पियो करे ऐं वक़्तु सरकार गुज़ारिश कंदा फौरी तौर ते उस्ताद कातिल ऐं प्रिया कुमारी खे बाज़ारि करायो। ॿी सूरत में 35 लख ॿियनि उस्ताद मां गॾु पूरे सिंध में एहताज होगी गड़बड़ी सदायती सबका तो बुक न बासे का सदायती सबका तो बुक न बासे का जेही अते ही ज़ात जी जुम्मिश नाए जाए तमूसी ले साज जी मिठो न करे। मैं गुजारिश कंदुसि असांजे तालके सांगड़ जे प्रेसिडेंट साईं मलक सनाउल्लाह साहब के ताकि पंहिंजे मुख़्तसर ख़्याल जो इज़हार करे। आज जो असांजो एहतजाज ऐं मुज़ाहिरो सिर्फ़ु उस्तादनि जे लाइ न आहे, बल्कि असांजी मग़वी प्रिया कुमार ऐं इन खां अलावा जेका मग़वी आहिनि ऐं असांजे सिंध जा जेका हालात आहिनि ही तमामु ॾुखिया ऐं असांजे लाइ ऐं असांजे बच्चनि जे लाइ असांजे अवाम जे लाइ मुश्किलात पैदा थी चुकियूं आहिनि। हिन लाइ असां उस्ताद अॼु रोज़नि जे महीने में रोज़ा रखी पंहिंजे स्कूल जी ड्यूटियूं ॾेई उन खां बाद हिन गर्मी में उस ते ॿाहिरि निकिता आहियूं। ऐं असांजो निकिरण जो मक़सदु सिर्फ़ु इहो न आहे त असांजे कातिलनि खे जेल में गिरफ़्तार कयो वञे, हिननि जे मुजरमनि खे, ऐं हिन खां अलावा असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांजे सिंध जे माहौल खे सही करे वञे ताकी असांजो जीअण अज़ाब न हुजे। ऐं पंहिंजी सिंध गवर्नमेंट के इल्तमास तो करियां त बेदर्द हाकिम न हो, आखिर हम कहाँ फरियाद करें। नहीं तो हम इस 12 साल हमने आगे तक जाने के लिए तैयार बैठे हैं। हुकूमत की हमारे हमारे मसाइल हल किए जाए और इन्हें गिरफ्तार किया जाए, करवाने दोस्तों ही तव्हांखे ॾेखारियूं पिया ही पटेल सांगड़ जे तरफ़ां शहीद उस्ताद ऐं कातिल तस्वीरूं कढी अख़बार लाइ एहतजाज कयो पियो वञे, जंहिंमें हीअ ॾिसो पिया हिकिड़ा मिंट थोरा तस्वीर थोरा पोइ समंदरों के सफर पर किया रवाना हमें
इन करे इल्म जी शमा उजाइण चाहिनि था पर अॼु असां उस्ताद जी हाजी साहब तव्हां हीअ जेको अॼु एहतजाज कयो पिया हिन जो थोरो मौक़ो ॾींदो जेको सिंध वासियुनि खे ऐं मुल्क वासियुनि हाल सिंध प्राइवेट टीचर एसोसिएशन ज़िले सांगत पारां असां एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो आहे जेको असांखे अॼु जेको आहे सो हफ़्तो पूरो थी वियो अमीर आहे। बैर पे कागज की असां वरी ईद खां पोइ एहतजाज कंदासीं। सिंध में उस्ताद क़तल थिया आहिनि, सिंध में उस्ताद साहिबानो, ॾाढा आम आहिनि। सिर्फ़ु उन खां सिर्फ़ु पोइ मासूम प्रिया कुमारी जेका असां सम्झूं था असल में उस्तादनि जो क़त्ल आम न अगवा कयो वियो आहे, गुम आरामारी कयो वियो आहे। अगवा न। जो मुतालबो आहे त प्रिया कुमारी सरकार के दापुर जो शहीद उस्तादनि जे क़ातिल अपील था कयो। जेकॾहिं इहो सरकार अपील था कयो। फौरी तौर या ते न जेका कयो इंफ्रास्ट्रक्चर ऐं सरकार ख़ामोश रही तबाह थियल आहे। ऐं मुजरिमाना रिलीफ कान्हे। इहा जारी रही इन में तस्वीर कढाई आहे जी हाणे वापस न ज़िले सतह ते ज़िले खां पोइ सरकार खे असां घुरिजे डिवीज़न खां पोइ सिंध सतह ते इंफ्रास्ट्रक्चर बहाल वज़ीर लाहौर ऐं कराची में जेको मुज़ाहिरो करे हितां गॾु हीअ अचे ॿियनि ही बचे उस्ताद ई सिंध आहिनि पुलिस पर भेण हुकूमत जेका आहे उहा ॾुआरी सां मिलियल आहे उहा जेको आहे सो को बि क़दम नथी खणे इन करे मजबूर न कयो वञे त उस्तादनि खे सिंध जो उस्ताद जेको आहे सो उहो रोडनि ते अचे। रमज़ान शरीफ़ असीं आया आहियूं, एहतजाज असां स्टार्ट करायो आहे। ईद खां पोइ वरी असांजे एहतजाज जो सिलसिलो जारी महिरबानी दोस्तो ही पेटे भॻवान हाजी नादिर हुसैन ज़मानी हो ऐं उनजो तव्हां मौक़ो ॿुधो ऐं जेके जिनखे पंहिंजी ड्यूटी पंहिंजा फराइज़ सर इंजाम ॾींदे क़तल कयो वियो। असांजो एहतजाज उन्हनि उस्तादनि जे शहीद उस्तादनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ ऐं असां रियासत पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त रियासत पाकिस्तान जी ज़िमेदारी आहे। जी पीरवंश साहब तव्हां हीअ जेको अॼु एहतजाज कयो आहे खिपरे मां तव्हां अॼु जेको एतिरो गर्मी में उस में बीठा आहियो तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो आला हुकुमराननि ते या लखर सांगठ जी काल ते जेको तालकनि गुज़ारनि खां पोइ ज़िले हेडक्वाटर में ॿुधायो आहे ऐं असांजो मतिलबु आहे सिधा साईं जेको उस्ताद वेठो उस्ताद जा क़ातिल गिरफ़्तार करणु पाकिस्तान खां मासूम प्रिया कुमारी जेको आहे यानी बाज़ाब न थी आहे असां वक़्त सरकार खे फौरी तौर ते ऑपरेशन करे प्रिया कुमारी बाज़ाब करे उस्ताद जा क़ातिल गिरफ़्तार करणु जी साईं पेटे भॻवान मोहम्मद खान चाकराणी साहब तव्हां जेको अॼु एहतजाज करे रहिया आहियो एॾी धुप में पूरे ज़िले जा उस्ताद किथे आहिनि हुनमें छा तव्हांजो मौक़ो आहे? एहतजाज करे रहिया आहियूं त असांजा जेके उस्ताद जेके ड्यूटीअ ते विया त उन्हनि खे क़तल कयो वियो आहे। सिंध में तमामु घणी बदअमनी आहे, को बि महफ़ूज़ न आहे। उन खां सवाइ असांजी नंढड़ी सिंध जी नियाणी प्रिया कुमारी बि केतिरनि महीननि खां जेका धाड़ियल जेका बंद आहे उनखे बि आज़ादु करण लाइ असांखे मुतालबो पिया कयूं। अहिड़ी मतिलबु रमज़ान जे महीने में असां छो आहियूं मजबूर थी पंहिंजे हक़नि लाइ रोडनि ते निकिता आहियूं। असां गवर्नमेंट सिंध खे अपील कंदासीं त इहो धाड़ियल कल्चर पंहिंजो ख़तमु कयो वञे। महिरबानी। असां सां गॾु प्रोफेसर ममता लेगारी साहब आहे उन खां मौक़ो हाजी मुमताज अर्ज़ी हुआ त सिंध में अमन ख़राब आहे। असां उन अमन जी बहाली जे लाइ हिते आया आहियूं। को माण्हू महफ़ूज़ कोन्हे, उस्ताद महफ़ूज़ कोन्हे, शागिर्द महफ़ूज़ कोन्हे। पूरे हारी सिंध वारो हर माण्हू गैर महफ़ूज़ थी वियो आहे। जेकॾहिं सिंध जो माण्हू ॿियो कुझु बि कोन थो करे, सिर्फ़ु ज़िंदगी जी जान ऐं उनजी अमान जी हिफ़ाज़त थो करे। जेकर सिंध सरकार उहा हिफ़ाज़त बि नथी ॾेई सघे त पोइ अहिड़ी सिंध सरकार खे इस्तीफ़ा ॾियो। ॾिसे दोस्तो हिन जो मौक़ो असां गॾु उस्ताद मोहम्मद साजिद संजराणी बि गॾु आहे जिसे ही जेको अॼु तव्हां सरापा एहतजाज आयो हिन धुप में रोज़नि में ही जेको उस्ताद आहिनि तव्हां हुकुमराननि खे कहिड़ो पैगाम ॾींदो या वस वारनि खे या आला इख्तियार जेके बि आहिनि या सुप्रीम कोर्ट खे कहिड़ो मैसेज ॾींदो? टे महीना थिया आहिनि त सिंध में उस्तादनि खे जेको आहे तस्वीर कयो थो वञे। उस्ताद उहो पेशो आहे जेको सभई इल्म जी जड़ आहे उनजे हथ में कलम आहे, उनजे कॾहिं वचार न रहियो आहे। हाणे जॾहिं जेके तव्हांजो कलम महफ़ूज़ न रहंदो ऐं तव्हांजी इज़त महफ़ूज़ न रहंदी असां सिंध वारनि सां कहिड़ी उमेद हुई। असां उन हवाले सां एॾी गर्मी में पटेल सांगत तरफ़ां जेको आहे त इहो टे मरहले में जेको आहे सांगत जेके असां एहतजाज करे रहिया आहियूं। असां सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कंदासीं अमन मान बाग कयो वञे ऐं सिंध जे उस्तादनि खे ॾिनो वञे छो त उस्ताद जेको आहे इल्मु ॾींदड़ आहे ऐं उन सां गॾु जेका नंढड़ी प्रिया कुमारी खे जेको अगवा कयो आहे असांजो अपील आहे त उन्हनि खे वापसि कयो वञे। महिरबानी दोस्तो ही तव्हांखे मंज़र ॾेखारी पिया पेटे जा जेको तव्हांखे